उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया, तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। अल्हम्दुलिल्लाहि वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय बाद अम्मा बाद। प्यारा भाउरो, अॼु जंहिं अहम तरीन उनवान जे हवाले सां तव्हां सां मुखातिब आहियां, उहो उनवान इहो आहे त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु ऐं अहले बैत जूं रिश्तेदारियूं माइटियूं। हिन रिश्तेदारी जी जेका पहिरीं कड़ी आहे उहो जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जो पंहिंजी न्याणी जो रिश्तो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾियणु, जंहिं न्याणी जो नालो अम्मा आयशा सिद्दीक़ा ताहिरा मुतहरा रज़ी अल्लाहु अन्हा आहे। जीअं सही बुखारी शरीफ़ हदीस नंबर 7012 जे अंदरि मौजूदु आहे, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अम्मड़ आयशा रज़ी अल्लाहु अन्हा खे मुखातिब थी करे फ़रमाइनि था, ए आयशा, अल्लाह ताला जे तरफ़ां मूंखे 2 दफ़ा तव्हां ख्वाब में ॾेखारियो वियो, मलाइक साए रुमाल में तव्हांजो फ़ोटू या तव्हांजी तस्वीर खणी आयो ऐं मूंखे ॾेखारियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ तव्हांजी घरवारी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाइण लॻा, मूं चयो जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां हीअ मामिलो आहे त ज़रूरु ज़रूरु ईअं थींदो। पोइ हक़ीक़त में ईअं थियो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा सां थियो। इहो एज़ाज़ आहे जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जे लाइ जो रब्बुल आलमीन खेसि इहो शरफ़ ॾिनो जो पाण रज़ी अल्लाहु ताला अन्हु जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहरा बणिजी विया। तो दोस्तो, इहो एज़ाज़ अल्लाह ताला जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु खे ॾिनो। ॿियो अहम तरीन एज़ाज़ जेको अहले बैत सां रिश्तो हो, उन जी वज़ाहत तव्हांजे साम्हूं कयूं था। उहो एज़ाज़ इहो आहे त जनाब अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा हीअ हिकु अज़ीम ख़ातून हुई। इन जे रिश्ते जे हवाले सां कुतुब तारीख़ ऐं कुतुब शिया जे अंदरि इत्तिफ़ाक़ी इहा रिवायत मौजूदु आहे त सैयदा अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा जो पहिरियों निकाह जनाब जाफ़र तैयार रज़ी अल्लाहु अन्हु सां थियो। ए जनाब अली रज़ी अल्लाहु अन्हु जा भाउ आहिनि। उन खां पोइ जॾहिं हज़रत जाफ़र रज़ी अल्लाहु अन्हु जी जंग मूता जे अंदरि शहादत थी, जनाब अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा सां जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु शादी कई। जॾहिं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जी वफ़ात थी वई त जनाब अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा सां जनाब अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु शादी कई। कुतुब अहले सुन्नत जे अंदरि इन हवाले सां तमामु घणा हवाला मौजूदु आहिनि। जीअं तबक़ात इब्न साद जेको मशहूरु मुहद्दिस मुअर्रिख़ अल्लामा इब्न साद रहमतुल्लाह अलैह जो किताबु आहे तबक़ात कबीर, उन जे अंदरि हवालो मौजूदु आहे, जुल्द 8 सफ़ो नंबर 240। अहिड़ी रीति शेखुल इस्लाम अल्लामा ज़हबी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मशहूरु ऐं मायानाज़ किताब सियर आलामुन नुबला जे अंदरि इन ई वाक़े खे ज़िक्र फ़रमायो आहे। हवालो जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 282। अहिड़ी रीति हीअ ॻाल्हि कुतुब शिया जे अंदरि मौजूदु आहे। जीअं तहज़ीबुल अहकाम जे अंदरि इहा रिवायत मौजूदु आहे, किताबुल हज बाबुन फ़ी फ़िक़्ह ज़ियादातिल हज, जुल्द नंबर 5 सफ़ो नंबर 442। उन जे अंदरि मौजूदु आहे त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जी शादी सैयदा अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा सां थी ऐं खेनि उन मां पुटु ॼाओ जंहिंजो नालो मुहम्मद बिन अबी बकर हो, जेको हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु सां बेपनाह मोहबत कंदो ऐं हर वक़्तु हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु जो साथी रहियो। अहिड़ी रीति बिहारुल अनवार जे अंदरि बि इहो हवालो मौजूदु आहे। चवे थो त जेका अस्मा बिन्त उमैस आहे इहा सभ खां पहिरीं जनाब जाफ़र तैयार रज़ी अल्लाहु अन्हु जे निकाह में हुई। जॾहिं संदन वफ़ात थी वई त साणनि सैयदना अबू बकर रज़ी अल्लाहु अन्हु शादी कई। जॾहिं संदन वफ़ात थी साणनि सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाहु अन्हु जिन शादी कई। बिहारुल अनवार जुल्द नंबर 33 सफ़ो नंबर 580। त मुअज़्ज़ज़ दोस्तो, हिन वीडियो जे अंदरि तव्हांजे साम्हूं 2 अज़ीम रिश्ता जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु ऐं अहले बैत जा पेश कया विया त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु जी न्याणी अहले बैत जे घर में ऐं जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु जी घरवारी यानी सैयदा अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा उहा औरत आहे जेका पहिरीं अहले बैत जे घर में हुई, वरी जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जे घर में आई, वरी अबू बकर रज़ी अल्लाहु अन्हु जी वफ़ात खां पोइ जनाब अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु जे निकाह में आई।
ऐं क़ुरान मुक़द्दस जी आयत जे मुताबिक़ वत्तय्यिबातु लित्तय्यिबीन, जेके पाक मर्द आहिनि उन्हनि जूं घरवारियूं बि पाक आहिनि, जेके पाक औरतूं आहिनि उन्हनि जा मर्द यानी उन्हनि जा मुड़ुस बि पाक आहिनि। सुभान अल्लाह। इन आयत जे पेश नज़र साबित थियो जाफ़र तैयार रज़ी अल्लाहु अन्हु पाक आहे, उनजी घरवारी सैयदा अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा बि पाक आहे, जेका बाद में अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु अन्हु जे निकाह में आई। माना साबित थियो त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु बि पाक आहे, त अस्मा रज़ी अल्लाहु अन्हा बि पाक आहे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाहु जी वफ़ात खां पोइ इहा औरत अज़ीम ख़ातून जनाब अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु जे निकाह में आई। असांजो अक़ीदो आहे अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाहु अन्हु बि पाक आहे ऐं संदन घरवारी सैयदा अस्मा बिन्त उमैस रज़ी अल्लाहु अन्हा बि पाक आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे असांखे हक़ाइक़ सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।